हाँ पुट माइन मां इहो पियो चवां बाबा कि मां एमएनए साहब सां ॻाल्हि ॿोल कई आहे ऐं हो सुभाणे सीएम साहब सां मिली मामलनि खे थोरो हैंडल कराए वठंदो। जी चाचा साईं, असां बि अॼु ऑफिस जी पोजीशन 27 जे माण्हुनि खे वठी छॾी आहे ऐं ॿिया सभु मामलात कंट्रोल करे वरिता आहिनि। हाँ पुट इहो त ॾाढो सुठो थियो, पर पुट इहो जमाल जी फ़ोन बंदि थी अचे, ख़बर न आहे हिते आहे या आउट ऑफ सिटी आहे या आउट ऑफ पाकिस्तान आहे। इनखे थोरो ट्रेस कयो त किथे आहे, कुझु ॻाल्हाइणो आहे मूंखे। जी जी चाचा, मां ॻाल्हायां थी, पोइ तव्हांखे ॿुधायां थी। मूंखे बि ख़बर न आहे किथे आहिनि। हाँ पुट बसि हिकिड़ो इशू हो जेको हुन सां मूंखे डिस्कस करिणो हो। पोइ तोखे यादि हूंदो त असांजी हिकिड़ी ज़मीन हुई 2-3 एकड़ जेका असां वठणु चाहियूं पिया। सो मां इहो चाहियां थो त जमाल जी थोरी हेल्प मिली वेंदी त असां उहा ज़मीन ख़रीद करे वठंदासीं। ओके चाचा साईं, मूंखे जीअं ख़बर पए थी मां तव्हांखे ॿुधायां थी। ओके बाबा, ओके ओके, अल्लाह हाफ़िज़। सोरा फोन छो नथो खणे? सोरा प्लीज पिकअप फोन प्लीज। ओहो फोन छो नथो खणे? सोरा प्लीज फोन खण। मूंखे लगे तो व्हाट्सएप करे छॾियांसि। हेलो सौरभ, किथे आहीं तूं? असां ॾाढा परेशान आहियूं। इते हालात बिगड़जी विया आहिनि ऐं माहिन ऐं आऊं ॾाढा परेशान थी विया आहियूं। प्लीज़ कीअं बि करे तूं पंहिंजे मुल्क वापसि अच। असांजा इन्वेस्टर पोयां हटण लॻा आहिनि ऐं हू पंहिंजा सभु शेयर्स विकिणण लॻा आहिनि। मूंखे सम्झ में नथो अचे त मां छा कयां। ऐं काफ़ी इन्वेस्टर पंहिंजा पैसा वापसि वठण जो तक़ाज़ा करे रहिया आहिनि। माहिन खे डपु आहे त किथे वॾी मुसीबत न खड़ी थी वञे। प्लीज़ तूं जल्द अस जल्द असां सां राब्तो कर प्लीज़। माहिन जी फोन। हेलो माहिन पुट, फोन ते त मुंहिंजो राब्तो न थी सघियो, पर मूं व्हाट्सएप ते वॉइस छॾे ॾिना आहिनि। बसि तूं परेशान न थी, अलाह ख़ैर कंदो, तूं घर अची वञ। ओके। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।